उमरकोट जो तारीख़ी शहर ढोरो नारो जेको पंहिंजी सुञाणप पाण रखे थो। तारीख़ी वर्क वरजाइण सां पतो पवे थो त हीउ शहर माज़ीअ में सनती शहर रहियो आहे। विरहाङे खां अॻु हीउ शहर इंडिया जो गेटवे सॾियो वेंदो हो ऐं हाणे अछड़े थर जो गेटवे सॾियो वञे थो। हिन शहर जे सीने अंदरि केतिरा ई किस्सा कहाणियूं सांडियल आहिनि। हिन शहर ते ढोरो नारो नालो उन जे करे पियो आहे त हिते ॿिनि हिसनि इलाइक़नि जो पाण में मेलाप थिए थो। हिकु त अछड़ो थर जी वारियासी वारी वारो हिसो नारो ऐं ॿियो त नारा केनाल ढोरो वाह जेको मखीअ ॿेले खां फर्श ताईं डिघो सफ़र करे थकी टुटी नंढनि वाहनि ऐं शाखुनि जी शक्ल इख्तियार करे थो। यानी ढोरो जी कंधीअ ते क़ाइमु हिन शहर ते ढोरो नारो नालो उन जे करे पियो आहे। ढोरे जे कप ते नारे जे पट ते आबाद थींदड़ शहर जेको ढोरो नारे जे नाले सां मशहूरु थियो। ढोरो नारो तारीख़ी लिहाज़ खां हिकिड़ी वॾी अहमियत रखे थो। ढोरो नारो जे में 10 काटन फैक्ट्रियूं, 10 राइस फैक्ट्रियूं ऐं हिकिड़ी जेका आहे उहा साल्ट फैक्ट्री वॾी हूंदी हुई जेका हींअर मौजूदु जेको रूरल हेल्थ सेंटर आहे हुनजे भर में हुई। ऐं हिते वाणिया जेके आहिनि उहे आबाद थिया। वाणिया हिते जेके नारे जा नवाब हूंदा हुआ चौतरफ़ उन्हनि जूं ज़मीन हूंदियूं हुयूं ऐं उहे जेके आहिनि उते सारियाल पाणी तमामु घणो हूंदो, छर ई छर हूंदी हुई ऐं सारियाल जी पोख तमामु घणी थींदी हुई ऐं मच्छी तमामु घणी थींदी हुई। जेके नारे जा नवाब सूखड़ी तौर ते नारे जा ख़ुशबू वारा चांवर ऐं जेका आहे पंहिंजो मच्छी जेका आहिनि सूखड़ी तौर ते हिंदुस्तान जे परे परे इलाइक़नि ताईं मोकिलींदा हुया। हिते नारे जा नवाबनि जी भले भले हूंदी हुई। अंग्रेज़ बि उन्हनि जी छानी भरींदा हुआ। उन करे पोइ हिते जेको आहिनि कारोबारी लिहाज़ खां वाणिया आया त ढोरो नारो जेको आहे वाणियुनि जो शहर बि लेखजणु लॻो ऐं हितां हाकड़ो वाह बि वहंदो हो। ऐं मुंहिंजे ख़्याल में ढोरो नारे में हिकिड़ो खजी जो वणु आहे जेको चवंदा त हाकड़ो जे माना कप ते हो। हिते असुल में वाणिया रहंदा हुआ ऐं उन मां जेको चङो मुड़िसो जोशी प्रकाश उहो हिकिड़ो नवाब जी उन वक़्त में वाणियुनि उहो चवंदा आमिल वाणिया हुआ ऐं नवाब क़िस्म जा माण्हू हुआ। उहो जेको आहे जो शहर जो धणी हो ऐं उन खां सवाइ ॿिया जेके बि शाही बाज़ार में असीं बिल्डिंगूं ॾिसूं था त सभु आमलनि जूं बिल्डिंगूं हुयूं। हुननि जे लाइ बाक़ाइदे गाॾी जो दॿो जेको आहे सो उहो ॿी पटड़ी ते अची बीहंदा हुआ त उन्हनि जा ॿार बचा हुन में चढ़ंदा हुआ। ॿिए ॾींहुं उहो इंजन जेको आहे उहो छिकी वेंदो हुओ गाॾी। ढोरो प्लस नारो मिले ही हिकु ॻोठ ते आबाद थियो आहे जंहिंजो नालो रखियो आहे ढोरो नारो। हिते वाणी जी आबादी हूंदी हुई ऐं वाणिया तमामु सेठ कारोबारी माण्हू हूंदा हुआ। ढोरो नारो वॾो ठीकु ठाकु अरूज ते हो ऐं वाणी जे करे ई असांजो ढोरो नारो चमकियो। त हाक वहंदो हाकड़ो भॼंदी बंद अरोड़ बे मच्छी ऐं लोड़ समय वेंदा सूखड़ी। ढोरो नारो शहर पुराणे हाकड़ो जी तहज़ीब ऐं पुराणे हाकड़ो जी कंधी ते ई आबाद थियल हिकिड़ो शहर आहे जंहिं ते ढोरो नालो इन करे पियो आहे जो हिते ढोरो अची शुरू थिए थो ढोरे नारे जे मथां मखी फर्श के नाले उतां ऐं नारो अची पंहिंजी पुछड़ी करे थो। उन हवाले सां ढोरो ऐं नारो ॿई इन ॿिन्ही नालनि जो संगम आहे। आउं सम्झां थो ढोरो नारो बाबति तमामु घणो लिखियो ऐं पढ़ियो वियो आहे, ॿुधो बि वियो आहे। ढोरो नारो शहर प्री पार्टीशन ऐं पार्टीशन खां पोइ हिकिड़ो वॾो सनती शहर रहियो आहे, सनती मर्कज़ रहियो आहे। हिते जेके असांजा वॾा आहिनि उहे ॿुधाइनि था या पढ़ूं था त हिते 7 खां 11 नंढियूं नंढियूं फैक्ट्रियूं हुयूं ऐं वॾो उरूज हो। हिते कारोबार ते वाणियुनि जो हिकिड़ो धाको हो ऐं शहर पंहिंजे उरूज थियो। हुन खां पोइ पार्टीशन थियण खां पोइ माण्हू हेठि मथे थिया। हितां असांजो हिंदू माण्हू शिफ्ट थी वियो उन जी जाइ ते ॿियो माण्हू शहरी माण्हू आयो उन अची कारोबार में कयो आहे। ऐं आउं सम्झां थो हिते जेको अॻे सारियाल चांवर ऐं एग्रीकल्चर जे हवाले सां उरूज रहियो आहे ढोरे नारे शहर जो।
अंग्रेज़ सरकार 1892 ईस्वीअ में हैदराबाद खां शादीपल्ली ऐं 1900 ईस्वीअ में शादीपल्ली खां बाड़मेड़ ताईं रेल गाॾियुनि जूं पटड़ियूं विछाए मुख़्तलिफ़ हंधनि ते रेलवे स्टेशनियूं क़ाइमु कयूं हुयूं, जंहिंमें ढोरो नारो रेलवे स्टेशन बि हिकु आहे। असांजो शहर हिते वॾी रेलवे हलंदियूं, ट्रेनूं हलंदियूं हुयूं, तमामु भलियूं अंग्रेज़नि खां वक़्तु खां। हिन वक़्तु सिर्फ़ु हिकिड़ी ट्रेन हले थी ऐं मुशर्रफ साहब जे वक़्त में असांखे ब्रिज गेज ठाहे ॾिनी ऐं हुन खां अॻु में मीटर गेज हूंदी हुई सफ़ा, जेका उहा 3 गाॾियूं हूंदियूं मीटर गेजूं, हुनजी बनिस्बत हाणे हिकिड़ी गाॾी हले थी। ऐं भराए अर्ज़ु थो करियां रेलवे ऑफिसरनि खे कि असांखे ॿियूं गाॾियूं। साईं 5 कार्टन फैक्ट्रियूं हुयूं, राइस मिलूं हुयूं ऐं 3 कार्टन फैक्ट्रियूं हुयूं। जेके राइस मिलूं असांजे पाणी जे तमामु हुन वक़्त में घणो हूंदो हो, सारियाल में बसरु हो ऐं ढोरो नारे जो चांवर एतिरो मशहूरु हो त हिन में विलायत जा माण्हू फरमाइश कंदा हुआ ऐं असांजे नारे चांवर जे करे ढोरो नारो मशहूरु आहे ऐं उनजे करे त अपसगंज आबादी तमामु घणी फसल तमामु घणो थींदो। उन खां पोइ जॾहिं इहो पार्टीशन खां अॻु में बि पंहिंजो इलेक्शन हुई 45-46 में 1945-46 में, त उन वक़्त में हरचंद सिंह जेको हो चंद्र सिंह जो पीउ, उन कायदे आज़म सां वाइदो कयो त आउं तव्हांखे वोट ॾींदुसि, पर उन खे फेराइण जे लाइ हुनजे साम्हूं बीठल हो ढोरनार जो जोशी प्रकाश वाणियो। पोइ महात्मा गांधी ऐं नेहरू आया हुआ, उन्हनि अची हिनखे प्रेशराइज़ कयो पंहिंजे राणे चए बाबा आउं राजपूत आहियां, ऐं पंहिंजे वाइदे सां कॾहिं कोन फिरंदुसि, ऐं वोट कायदे सां फिरंदुसि। चए बाबा तूं वोट ॾे प्रकाश खे, हीउ कामयाबु थिए त पाण हैदराबाद मीरपुर डिवीज़न जेको अॼुकल्ह आहे इहो सॼो इलाइक़ो इंडिया में शामिलु कंदासीं। हिन चए न कुझु बि थी वञे पर आउं पंहिंजे वाइदे सां कोन फिरंदुसि। हू पंहिंजे वाइदे सां कोन फिरियो। उन वक़्त में नेहरू ऐं महात्मा गांधी आया हुआ हिन जे राणे वटि। पोइ उहे साॻियो महात्मा गांधी ऐं नेहरू पंहिंजी जेको पुराणी हाई स्कूल हुई शाही बाज़ार में, हिन जे पासे में गफ़ार असांजो पटियाल रहंदो, हुनजो घर हो, उते वॾो मंदरु हो हिकिड़ो, उन मंदर में विया आहिनि, उते पूजा कई आहे। उन खां पोइ ई वापसि रवाना थिया आहिनि, हितां विया आहिनि। उन वक़्त में वाणियुनि जो ओज हूंदो हो। सनती हवाले सां हिन शहर जा ख़ुशबू ऐं ज़ाइक़ेदार नाराई चांवर पिणु मशहूरु हुआ। उहे चांवर हाणे त अणलभ थी विया आहिनि। 1935 ईस्वीअ में हिन शहर में फुटुनि जो कारोबार बि उरूज ते पहुचणु लॻो। फुटुनि जा कारखाना पिणु लॻी विया। लूण जो कारखानो पिणु लॻी वियो हो, जेको लूणु अछड़े थर जी लूणु खाण डंड मां ईंदो हो। ढोरो नारो वेझो 8 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते क़ाइमु केलाकर डंड, जंहिंजी मच्छी तंहिं महिल सिंध ऐं हिंद में मुहैया थींदी हुई। हिन शहर जा ज़ाइक़ेदार नाराई चांवर, लूणु, मच्छी राजा जी रेल ज़रिए हिंद ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पहुचणु लॻा ऐं हीउ शहर कारोबारी लिहाज़ सां मक़बूलियत जी मंज़िल माणणु लॻो। ढोर जॾहिं निकितो आहे उन खां अॻु में हिनखे जोशी प्रकाश जो शहर चवंदा हुआ। ढोरनार जो नालो कोन हो। पोइ जॾहिं हीउ ढोरो निकितो आहे त उन खां पोइ ढोरो ऐं ॿियो हीउ जेको पंहिंजो इलाइक़ो आहे सामारे खां ऐं उमरकोट तालको जेके आहिनि, इहे पंहिंजो नारे वारो इलाइक़ो सॼे थो। हिते जा पंहिंजा चांवर जेके तमामु घणा मशहूरु हुआ। पोइ उहो नारे वारा चांवरनि जे करे उहो नारो सॾिबो हो त उहो ढोरो ऐं नारो मिलाए इन शहर जो नालो रखी छॾियो ढोरो नारो। मच्छी उन टाइम ते जाम ईंदी हुई, तमामु घणी ईंदी। असां पाण ॾिठी हीअं रफ़ीक तेली जो दुकानु आहे, इन जाइ ते निमन हेठि सथियूं अची लॻंदियूं, 2 गुड्स गाॾे जा दॿा जेके उहे भरबा हुआ, हितां एक्सपोर्ट थींदी हुई। सो एतिरी मच्छी हूंदी, फटकंदी पई जहिड़ी मच्छी हूंदी। असां वॾनि खां ॿुधो ज़रूरु आहे त इहा वाक़ई जेका मच्छी जेका आहे सा इहा स्पेशल मच्छी हूंदी हुई। किलांकर जी मच्छी तमामु मशहूरु हूंदी हुई। पोइ इहा जेको आहे बॉम्बे ताईं सप्लाई थींदी हुई बाक़ाइदा मच्छी।
ऐं इहो लाइन तां ठहियल हूंदी बाक़ाइदा जितां ई गाॾियूं भरबी आहे सो उतां ई गाॾा भरबा हुआ, पोइ हेॾां बि वेंदा हुआ त हेॾां हैदराबाद कराची ॾांहुं हेॾां बि वेंदा हुआ, एतिरी मच्छी हूंदी हुई। असांजी ढोरो नारो पुराणो शहर आहे, 3 काटन फैक्ट्रियूं हुयूं, वॾे में वॾियूं सार्जेंट हलंदी, 1500 मण फुटियूं निकिरंदियूं, मकरानी असांजी क़ौम जा जेके हुआ, जटिया ॿिया टिया सभु हिंदू माण्हू बि काफ़ी हुआ। असल त वाणियुनि जो शहर आहे, वाणियुनि जी बलबले हुई, कारखानो स्टार आहे, स्टार मेमण हुआ, मिठाइयुनि जा दुकान हुआ, वाणियुनि जे दौर खां वठी ढोरो नारो चमन हो। उन खां पोइ 6 असांखे बि यादि आहिनि राइस मिलूं हुयूं, ॾर छड़ वारियूं जेके बाक़ाइदे नारे जा चांवर ईंदा, उन ज़माने में असां 10 आना किलो उहो चांवर खाधासीं, 10 आना। मच्छी जे हवाले सां बि मशहूरु हो, अधु मन जा कोई किलांगर 12 कोह में ई 24 मैल में ढंढ आहे। पोइ हीअ जेका छंडण अंग्रेज़ तयारु कई, पोइ हितां खां वहंदी, पोइ मच्छी हिन में एतिरी हूंदी इंता मच्छी हुई। उन खां पोइ ॿियूं त कई आयूं मुंडा ॿिया फलाणा मुंडा मरक असांजो, कुरड़ा कुननि में, रड़ा रीत असांजो, सिंगारियूं सिफ़नि में, सारो रोज़ साना इहे मच्छी जूं ज़ातियूं आहिनि उन ज़माने जूं। पोइ जेको हिते खाईंदो उहो चवंदो यार वो हमको खिलाओ लाल छिलके वाली मच्छी। पखी बि हिते जाम हो, 10 आना असां पखी खाधोसीं। अॼु उहो पखी नीरगी, दिगोश, रतुंबो, सुरांदो, आड़ी, उहो अॼु पखी जेको आहे 500 में मिले कोन थो। 1935 ईस्वीअ खां पहिरीं हिन शहर ते मुकमल वाणियनि जो कंट्रोल हो। बाद में हिन शहर में मुस्लमान आबादीअ में वाधारो थियण लॻो। 1940 ईस्वीअ में अंग्रेज़ सरकार हवाई जहाज़ जो सरिश्तो तयारु कयो हो, जंहिं सरिश्ते जी लाइट 74 मेल जे मुफ़ासिले ते ॾिसण में ईंदी हुई, जंहिंजो बुनियादु अॼु बि ज़ुबून हालीअ में हिकु थंबे जी सूरत में मौजूदु आहे। 1942 ईस्वीअ में अंग्रेज़ सरकार हुर मूवमेंट ते कंट्रोल करण लाइ पुलिस पोस्ट ढोरो नारो क़ाइमु कई हुई, जेका रेलवे स्टेशन खां ओलहे तरफ़ हुई। बाद में ख़ान साहब अब्दुल करीम पल्ली पंहिंजी ज़रे ज़मीन मां 1 एकड़ 18 गुंटा पुलिस थाणे लाइ ॾिनी, जिथे अॼु बि पुलिस थाणो मौजूदु आहे। उणिवीह सौ 47 ईस्वीअ में पाकिस्तान ठहण खां पोइ पाकिस्तान जो बानी काज़े आज़म मोहम्मद अली जनाह रेल में सफ़र करे ढोरो नारो रेलवे स्टेशन ते पिणु तारीख़ी ख़िताब कयो हो। वक़्ती वहकरनि सां गॾोगॾु ढोरो नारो जा हालात बि हथनि जी वथिय मां निकिरी विया। कारोबारी उरूज जो ज़वाल अचण लॻो। अछड़े थर जी लूण खाण ढंढ मां लूण खुटण लॻो त कारखाना बि बंदि थियण लॻा। वाणिया बि सरहद जे हुन पार इंडिया हलिया विया ऐं वरी पंहिंजे वतन वापसि न विया। हिते वाणिया जेके आहिनि उहे सुठियूं महिलातूं ठाहियूं ऐं अॼु बि उन्हनि घरनि में जेके आहिनि उहे देवताउनि जूं तस्वीरूं ऐं जेके देवताउनि जा नाला उहे अॼु बि उकरियल आहिनि, चिटसाली में उकरियल आहिनि। त ढोरो नारो जेको आहे वॾी उरूज ते पोइ अची वियो ऐं जॾहिं 10 काटन फैक्ट्रीज़ ऐं 10 राइस मिलूं ऐं उनखां पोइ साल्ट जेका आहे फैक्ट्री जंहिंमां ढिलियार खां बि लूणु ईंदो हुयो ऐं हिते लूणु खाण विझी हुई उन जो बि लूणु ईंदो आहे ऐं साफ़ु थी हितां खां पोइ वधीक ॿियनि हिंदुस्तान जे शहरनि ऐं हितां भर पासे जे शहरनि में जेको न एक्सपोर्ट थींदो हुयो। हिते जेका आहे पंहिंजो ढोरो नारे में हिकिड़ो छपने जो ॾुकारु आयो हुयो
उन ॾुकार में हिते तमामु घणो माल मरियो ऐं माण्हू तमामु घणा जेके आहिनि उहे बुख वगे मरी विया ऐं उन जी जेको मुतासिर जेके माण्हू आहे उन जी मदद जे लाइ जेका आहे मान सिंह जे भाउ उमेद सिंह हो उन मान सिंह जेको राजा हो हुनजो भाउ जेको उमेद सिंह हो जंहिं हितां हिकिड़ी पटड़ी विछाई जंहिं ते जेका दुखी एक्सप्रेस करे हलंदी हुई ऐं उनखे असीं राजा जी रेल बि शुरू में चवंदा हुआसीं। उहा हितां हलंदी हुई शादी बली खां बाड़मेर खां परते अॻिते वेंदी हुई जेका मीटर गेज हुई। उन ते माना लूणु या जेको बि हिते जो जेको सनती जेके शयूं आहिनि उहे एक्सपोर्ट हिंदुस्तान ताईं थींदियूं हुयूं। तक़रीबन 500 घर कलांगर ढंढ जेका 7 मेलनि में हुई, 7 मेलनि में उठ ॿुॾी वञे एॾो पाणी हूंदो हो, उहे माण्हू हिते आबाद कंदा हुआ। ऐं इतां मच्छी ढंढ जे हिन कलांगर जे शाम जे टाइम जेके हैदराबाद ॾे वेंदी हुई ट्रेन उनमें बुक कराए वेंदा हुआ जेके हिंद सिंध में पंजाब ऐं पाकिस्तान में वेंदा हुआ। ढोरनार जो बुनियादु 1935 जे अंदरि साईं जॾहिं ही रेलवे लाइन अंग्रेज़ ठाहींदा हुआ तॾहिं असांजे हिते ढोरनार जे अंदरि कम माण्हू जेके मज़दूर जो सुठी लॻल हूंदी ऐं रेलवे ट्रेन तयारु करे मीटर गेज जेका मिश्र जे वक़्त में ख़तमु थी। हिन स्टेशन ते पंडित जवाहरलाल नेहरू साहिबु जेको ट्रेन बम्बई मेल मां जोधपुर मेल मां आयो ऐं तंहिंखां पोइ हुन जनाब कायद आज़म मोहम्मद अली जना साहिबु उहे शहर में न तशरीफ़ फरमा थिया। उन खां पोइ उहो जोशी प्रसाद जेको हितां पोइ डॾे वियो हलियो उन जा 2 पुट मध्य प्रदेश में हींअर MP आहिनि, हुते ML चवंदा पाण वटि MP उहे MP आहिनि। उन्हनि हींअर हलफ़ खयो आहे, उहो बि सिंधी ज़बान हलफ़ जेको आहे सो उहो बि सिंधी में खयो हो MP MLL जो। सो वाणिया तमामु घणा हुआ कारखाना, असांजा फुटनि जा 3 कारखाना हुआ। स्टार कारखानो हो, हैदरी कारखानो हो, संदास हो, हिकिड़ो संदास वीचारो वेठो। बाक़ी हीअ जेको स्टार कारखाने जो मालिक हो गाॾीअ जी हिते बीठी, महाजर हिते लथा के बि चढ़िया, हुन टुआल कुॾे रखी कारखानो उते छॾे पाण गाॾी में हलियो वियो। ऐं हीअ हैदरी कारखानो इहो बि वाणियुनि जो इहो। उन खां पोइ हू विया हलिया, उन खां पोइ हिननि खे मिलियो 3 कारखाना हलंदा हुआ, 5 मिलूं हुयूं पंहिंजे चांवरनि जूं। ऐं तंहिंखां पोइ 71 जी जंग जे अंदरि असांजी जेका आहे इहा बर्बादी थी। जंग जे पोइ माण्हू लॾे विया, माण्हू वीचारा कारोबार में ख़तमु थी विया। ऐं हिते जेको आहे ढोर नारो जेको आहे उनजी सुञाणप इहा आहे त कलांगर ढंढ जेका आहिनि वेझी आहे
ढोरनारे जी जेका सुञाणप जो हवालो हिकिड़ो कलांगर ढंढ आहे जेको तमामु वेझी आहे। हींअर त साईं सरदार शाह जेको तमामु हुनखे पॉइंट खे तमामु ज़बरदस्त कयो आहे। उते रेस्टोरेंट वग़ैरह ठाहिया आहिनि या उते जॻहियूं वॻहियूं ठाहियूं आहिनि। उनखां पोइ माण्हू जेके आहिनि परे परे खां हिते अचनि था ऐं तमामु जेको आहिनि लुत्फ़ अंदोज़ थियनि था ऐं तमामु सुठी हिकिड़ी लुत्फ़ अंदोज़ वारी जाइ आहे। ऐं हितां खां थोरो ढोरनारे खां थोरो ई पंधु ते 1 किलोमीटर जे पंधु ते खुड़ार जो भिड़ो जेको हो उहो ऐं उते बि जेके आहिनि तमामु जेके आहिनि पुराणा कोई आर्कियोलॉजिस्ट आहे कोन, पर तंहिं हूंदे बि पुराणा जेके आहिनि उते कोॾूं या वग़ैरह उन में अंदाज़ो लॻाइजे थो त भिड़ो तमामु जेको आहिनि पुराणो भिड़ो। हिन वक़्तु ढोरेनारे जी सुञाणप जेको उहो किलांकर ढंढ आहे ऐं जेको माण्हू किलांकर ढंढ ते वञे थो सो ढोरेनारे मां गुज़रे थो ऐं ढोरेनारे खे मुआशी हवाले खां बहितरीनु फ़ाइदो थिए थो। इन ई तरीक़े सां असां पंहिंजे शहर खे मुआशी हवाले खां मज़बूत करण जे लाइ जेके हिते वसवारा साझावंद ऐं हुकूमत खे गॾिजी करे किरदारु अदा करणो पवंदो। हिन वक़्तु ढोरो नारो शहर जो न उहो कारोबारी उरूज रहियो न वरी वाणियनि जी हिकु हटीअ वारा होका रहिया। हाणे त ढोरो नारो शहर जो उरूज रुगो माज़ी जे किस्सनि ऐं कहाणियुनि में रहियो आहे। हाक वहंदो हाकड़ो, हाकड़े दरियाव जी दहशत ख़तमु थियण सबबि हाकड़ो दरियाव बि सुकी तबाह थी वियो ऐं हाणे संदसि लंघ वारे हंधि हाकड़ो नंढियूं डंडूं चुमिन जी सूरत में छॾे वियो आहे। जिन डंडनि मां केला कर डंड बि हिकु आहे, जंहिंजे फितरी हुस्न जी हाक ढोरे नारे शहर खे हिकु नई सुञाणप ॾिनी आहे। ढोरो नारो शहर में 8 वार्डनि ते मुश्तमिल हिकु टाउन कमेटी, पुलिस स्टेशन, सिहत मर्कज़, कॉलेज, क्रिकेट ग्राउंड ऐं पीअण जे पाणी लाइ वाटर सप्लाई हिन वक़्तु मौजूदु आहे। अखियूं कोसन ॻोड़नि जा कोप उन ते हारिन थियूं त हिन तरक़ी याफ़्ता दौर में बि माज़ी जी तारीख़ रखंदड़ ढोरो नारो शहर त एतिरी तरक़ीब माणे न आहे सघियो जेतिरा किस्सा ऐं कहाणियूं हिन शहर जे सीने में मदफ़ून थियल आहिनि। ऐं ढोरो नारो जे पासे में हिकिड़ो सिग्नल हूंदो हुयो, जो टावर हूंदो हुयो जेको राति जो ॿरंदो हुयो, जेको जहाज़नि खे रस्तो माना ॾेखारींदो हुयो। उहो उन जी रोशनी जेका आहिनि तमामु परे परे ताईं तमामु हुई। ऐं ढोरो नारे जे उतर में जेके आहिनि भिटूं आहिनि तमामु, ऐं हीअ अछड़े तर जो हिकिड़ो गेटवे आहे ढोरो नारो सजे थो। ऐं हिते ॿी ॻाल्हि इहा आहे त हिनखे अञा तालके जो दर्जो न ॾिनो वियो आहे। तालके जो दर्जो हुअण सां जेको आहे इहो ढोरो नारो तारीख़ी लिहाज़ खां हिकिड़ी अञा बि वधीक तरक़ी करे सघे थो ऐं हिन जी जेका तारीख़ी लिहाज़ खां हिनखे वॾी अहमियत आहे। ऐं ढोरो नारो जेको आहे हिन में हींअर कॉलेज बि खुली वियो आहे, डिग्री कॉलेज बि थी वियो आहे। उनखां पोइ चाहियूं था त ढोरो नारो जेको आहे तालके जो दर्जो ॾिनो वञे। हिन जी भेट में ॿिया शहर बेतरतीब ठहियल आहिनि, ढोरो नारो वरी बि तरतीब सां ठहियल आहे। हिन जे उत्तर पासे खां रेलवे जी ट्रैक आहे ऐं उन जे अञा बि उत्तर पासे खां भिटूं दड़ा ऐं विच मां ढोरो नारो शाख थी वहे ऐं ॾखण तरफ़ छेड़े में थरवा थो वहे। इन खां वधीक ख़ूबसूरती ॿियो कहिड़ी अला साईं असांखे अता मुतालबो थो कयां त ढोरो नारो शहर खे तहलको जो दर्जो ॾिनो वञे। ढोरो नारो जेको थर ऐं नारे जे संगम ते वाक़िअ हिकु ख़ूबसूरत शहर आहे। हिन शहर जे अंदरि केतिरा ई कारखाना हूंदा हुया, केतिरियूं ई सनतूं हूंदियूं हुयूं जंहिंमें फुटी जा कारखाना, लूण जा कारखाना मौजूदु हूंदा हुया। उन वक़्तु हिते वाणियुनि जी आबादी तमामु घणी हूंदी हुई, जेको उन्हनि कारखाननि सनत उन्हनि खे ॾिसंदा हुया, हलाईंदा हुया। ऐं उन कारखाननि जे करे ॿाहिरियां माण्हू जेके आहिनि हिते कमाई लाइ ईंदा हुआ ऐं हिते कॉलोनियूं जेके हूंदियूं उन में रहंदा हुआ। ॿिया केतिरा ई भर पासे जा जेके वॾा शहर हुआ, खिपरो, खाई, भिटबाइटी, गुलाम नबी शाह, बच्चाबंद, उन खां जेका फुटी हिते कारखाननि ते ईंदी हुई
ऐं उन वक़्तु ढोरे नारे जो उरूज इंतिहाई बहितरीनु हो। उन खां पोइ ढोरो नारो जे अंदरि जेको आहे अदबी हवाले खां आबदा परवीन खां वेंदे उस्ताद शफ़ी फ़क़ीर ताईं, शमशेर हैदरी खां वेंदे शेख अयाज़ ताईं केतिरा ई वॾा नाला जेके हिते परफॉर्म करे विया आहिनि। ऐं हाणे उहे शयूं असांखे हिते ॾिसण में नथियूं अचनि। असां वसवारनि खे अपील कंदासीं त हिते वसवारनि ऐं हुकूमत खे अपील कंदासीं त हिते ढोरे नारे में सनतूं कारखाना जेके आहिनि उहे ठाहिया वञनि त जी हिते जे माण्हुनि खे रोज़गार बि थी सघे ऐं असांजो ढोरो नारो जेको आहे उहो वापसी उरूज हासिलु करे सघे। हाणे असांजो जेको आहे सो गुज़ारिश वसवारनि खे इहो आहे त जेके कुझु ख़तमु थी विया त थी विया, कुझु रहियो आहे, हिकिड़ो कारखानो आहे, हिकिड़ो ॿ फ्लोर बिलूं आहिनि, त घटि में घटि उन्हनि जी त मालिकी करनि ऐं उनखे सुधारनि। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त वक़्ती हुकुमराननि खे घुर्जे त हिन तारीख़ी शहर ढोरे नारे खे तहलके जो दर्जो ॾिनो वञे। हिते जे शहरनि खे वधीक सहूलियतूं फराहम करे ॾिनियूं वञनि त जीअं तारीख़ी बाब में ढोरो नारो शहर जो उरूज हिकु भेरो ॿीहर मोटी अचे। राशिद कादिर भट्टी, टाइम न्यूज़, ढोरो नारो।